क्विज कॉम्पिटिशन जेका तालगा लेवल ते मुकाबला थिया हुआ उनजी चेयरमैन डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी अभी ज़किया करीम पठान के गुजारिश कंदुमि स्टेज ते तने पांजे ॻाल्हियुनि जो इज़हार पेश कनि। ज़किया करीम पठान साहिबा तालीम जी इलाही कंजूसी आहे, मानी मथा लगे थी भई बुख लगी आहे जल्दी कयो ताली वजायो तो मानी खाओ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आयल पिंडाल में मेहमान साहबान जेकी स्टेज ते वेठल सभिनी खे अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम तमाम डिघो थी वियो आहे, गर्मी भी ॾाढी थी वई आहे, सभिनि तमाम सुठो ॻाल्हायो आहे। उस्तादनि जी महिनत सभिनि जे साम्हूं आहे, तमाम सुठो ॿारनि जो मुक़ाबलो। ऐं हाणे असांखे तमामु घणी ख़ुशी थी थिए त असांजा ॿारनि सां गॾु उस्ताद भी इलाही एक्टिव आहिनि, इलाही महिनत कनि था। उनजी कारकर्दगी जे सलाम थी कयां त तालके ते थी हींअर डिस्ट्रिक्ट ते ॿार पोइ ते हटण वारा ई न हुया, असां मजबूर थी 50 सुवाल ॿिया उन्हनि माण्हुनि खे सुवाल कयासीं त परेशान थी वियासीं त ॿार सवाल जवाब बसि क्लियर ॾियनि पिया। तमामु घणी ख़ुशी थी थिए। ऐं ही इमरान जुड़े साहब जी महिरबानी जो असांजे ॿारनि खे हिन प्लेटफॉर्म ते आंदो आहे। उस्तादनि खे उहा बि महिनत उस्तादनि जी हुई पर ज़ाहिर न थी थिए, उहा हिन वक़्तु स्टेज ते अची ज़ाहिर थी आहे त ॿार असांजा उस्ताद महिनत करण वारा आहिनि। ऐं आउं उनखे सलाम थी कयां ऐं उनजी कारकर्दगी जी तमामु घणी ख़ुशी थी थिए। इहा सुठी ॻाल्हि आहे, सिंध लेवल ते प्रोग्राम थींदा। ऐं इमरान बि हाणे पुठियां थियो तो बस पकिड़जी वियो आहे, पाणी थी वियो आहे। हाणे बाबा हाणे आख़िरी खे घुराए, मां बि सभिनि खे हाणे थैंक यू थी चवां। गर्मी बर्दाश्त कई अथव, हाणे मां बि बर्दाश्त नथी करे सघां। ख़ुदा हाफ़िज़।